हाल में चोरी करनी। अदा कॾहिं भला तव्हां नाकाम थिया आहियो जो अॼु अहिड़ी ॻाल्हियूं था कयो? छा बि थिए दरिया खाने जी चोरी ज़रूर कंदासीं। इन लाइ त चवां थो त ही चोरी किन चवण ते था कयूं। ख़बर आहे अदा, हर हाल में कामयाब थींदासीं। अदा पोइ हलण जी कयो, देरि न कयो, को ॾिसी न वठे। वालेकुम सलाम। बेटा खन की हाल है? बचाव तो थियो है न बाबा? यार शाबाश केड़ो बचा। रात चोर मुझो ढोर काए विया। खबर ना है मु गरीब उनन जो छा बिगाड़ियो है। दरिया खाना के ते शक थी या वरी के दुश्मनी? छो त दरिया खान माण्हूअ खे पाण खे बि थोरी घणी ख़बर हूंदी आहे। चोरी ते ॻोठ खां ॿाहिरि न हूंदी, चोरी ॻोठ में ई हूंदी। बिल्कुल सुंदर। जेस ताईं घर जो कुत्तो भाड़ियो न थे ॿाहिरे खे मजाल आहे जो लोड़ो लताड़े। अदा चोर सिधा सवा निर्वार आहिनि, उहे मीर खान वारा ई आहिनि। पर छा कयां त मां गरीब छा थो करे सघां। दरिया खान जॾहिं तोखे बाबा ख़बर बि आहे त तुंहिंजा चोर मीर खान वारा आहिनि त पोइ तूं थाणे ते छो नथो वञे?
शहबाज़ फ़ाइदो कोन आहे। मीर खान वारा वॾे रंजा ख़ासि माण्हू आहिनि। दरिया खान सूबेदार भलो माण्हू आहे, हू तोसां इंसाफ़ ज़रूर कंदो। हू वॾेरनि जी परवाह कोन थो करे, जीअं सम्झ में अचेसि तीअं करे थो। तुंहिंजो दाद ज़रूरी कंदो ऐं तुंहिंजी चोरी वापसि कराईंदो। बाक़ी तूं पाण खे अकेलो न सम्झ दरिया ख़ान, असां तुंहिंजा भाइर आहियूं। असां में जेकॾहिं को बि कमु हुजे न सॾु कजां। हा नादिर, तव्हां मुंहिंजा भाइर आहियो, जीअं मुंहिंजो भाउ हैदर आहे। हैदर अचे त सलाह करे अॻिते क़दम खणबो। भला राति हैदर कोन हो छा? 2 ॾींहंनि खां हैदर कचे वेर आहे। ठीकु आहे दरिया खान, असां हाणे हलूं था। यार मूं में को बि कमु हुजे न बग़ैर हिजाब जे चई ॾिजांइ, ठीकु आहे? अचो। मूंखे ॾिसी मुंहुं फेरे थी। वॾेरा, सिंध जूं ॼायूं गैर मर्दनि खां मुंहुं फेरींदियूं आहिनि। पर मां गैर न आहियां, मां तोसां प्यार कंदो आहियां। वॾेरा, इहे ॾींहं जा ख़्वाब ॾिसण छॾे ॾे त सुठो अथई। मां इहो ख़्वाब सचो कंदुसि नाज़िया। जॾहिं मां राज़ी हूंदमि त ख़्वाब पूरो कंदे न। हैदर, तुंहिंजो कमु न वञे। अली हैदर जे हूंदे कंहिंजी इज़त में हथ, इहे हथ तव्हांजा कटा छॾींदुसि। सुठो थी त असांजे रस्ते मां हटी वञ। हीअ असांजो शिकार आहे असांजो। पर हीअ असांजे ॻोठ जी लॼ आहे। अली हैदर जे हूंदे तव्हां हीअ नथा करे सघो। हैदर, सुठो थी त परे थी हितां खां, न त ॾाढो पछताईंदे। मां नाले जो शरीफ़ आहियां, नाले जो। हूअं शरीफ़ न आहे। ज़किया, काॾे निकिती हुई? हैदर, मां मासी ॾे वञा पई त विच ते अची करे ही जानवर मूंसां मिली विया। ॿीहर ख़्याल करे घुमंदी कर। मां त ख़्याल कंदसि, पर तूं 2 ॾींहंनि खां वठी काथे हुई? अदा वॾे कचे ज़मीन ते मोकिलियो हुयो। पोइ तोखे ख़बर न हूंदी। ख़बर? कहिड़ी ख़बर? राति तुंहिंजे घर चोर घिरिया आहिनि ऐं अधु दरिया खाने खे धक बि हया अथनि ॾाढा। छा? ही तूं छा थी चवें? हा हैदर, मां तोसां ग़लति ॻाल्हि कंदसि। त पोइ मूंखे घर वञणु घुर्जे। पगन के बाहर निकले बाहर। खबर ना है इंस्पेक्टर आमिर जी हद में डोह करणु पंहिंजे लाइ ॾचो पैदा करणो आहे। साहब, खुदा जे वास्ते साहब मूंखे न मारियो। मूं तौबा कई साहब,
पीअण मूं न कंदुमि। अड़े तो एक गरीब मिसकीन जे मथां फायरिंग कई, एक मोबाइल ऐं कुछ पैसनि जे ख़ातिर। इहो बि तो न सोचियो त हू कंहिंजो पुटु हूंदो, कंहिंजो पीउ हूंदो, कंहिं वनीअ जो वर हूंदो, केतिरो वक़्तु इहे पैसा हलाईंदो। हा, पर इहो न सोचियो त जेको माण्हू मरंदो उन जे घर वारनि जे मथां छा गुज़रंदो हूंदो। अड़े हू त जीअर ई मरी विया हूंदा। सर, ही जानवर आहिनि, हिननि खे कहिड़ी ख़बर इंसानियत जी। हिनखे माफ़ी न, हिनखे सज़ा ॾियो, सज़ा, जीअं सुभाणे कंहिं ॿिए कंहिंजो घर न उजाड़े। हा मिस्टर पीरल, ईअं ई कंदासीं। ही पंहिंजे अंजाम ताईं पहुचंदो। हा, कर ख़बर दरिया ख़ान कीअं अचणु थियो आहे? होतार मुंहिंजी चोरी थी वई आहे। हेॾे मां चोरनि जी नानी आहियां या चोरनि जो रस्तो झलींदो आहियां या थाणे जो वॾो मुंशी आहियां? हा, होतार तव्हां तरह जा वॾा आहियो। साईं तव्हां वटि न ईंदासीं त ॿियो काॾे वेंदासीं? दरिया खान बाबा वञी पुलिस में रिपोर्ट लिखराए। हिते छाजे कान आयो आहीं? असां वटि आयो आहियां, ॼण तुंहिंजी चोरी असां कराई आहे, ॼण चोर असां वटि आहिनि। दरिया खान ॿियो को दर वटि, हिते कुझु कोन थींदुई। सम्झी थो न दरिया खान असां छा था चऊं? वञी ॿियो को दर वसा या थाणे ते वञ। गुलफाम खान, जेकॾहिं रिपोर्ट लिखाइणी हुजे हा त सिधो थाणे ते वञा। मूं सम्झो ॻोठ जी ॻाल्हि आहे, हकी भली बुझारतनि में न ॻाल्हाए दरिया खान, फुज़ूल असांजो वक़्तु न वञा। होतार तव्हां मुंहिंजा वॾा आहियो, पहिरियों सिधो करे ॾियो, छो त मुंहिंजा चोर तव्हांजा ख़ासि माण्हू आहिनि, ॿियो केरु न, मीर खान वारा। तो को चरियो धातुरो पीतो आहे छा? या मार्शाला भंग पीती अथई जो शरीफ़ माण्हुनि मथां इल्ज़ाम थो हणी? या वरी तूं निंड में पंधु कंदो आहीं जो असां जहिड़े माण्हुनि ते इल्ज़ाम थो हणी? बेवकूफ़ कंहिं जाइ जा इल्ज़ाम बि अहिड़ो जंहिंजो को सबूत ई कोन्हे को। सुठो थी पंहिंजा वञी चोर ॻोल्हे, जिथो चोरी मिलई। इहो इल्ज़ाम न, पक आहे, तॾहिं मां तव्हां ॾे आयो आहियां। मां नथो मञियां तुंहिंजे इल्ज़ाम खे। तो चयो ऐं थी वियो। ॾिसी रखंदुमि त कयईं न पुछड़ो। ठीकु आहे होतार। मुंहिंजी ॻाल्हि हिकु कन खोले ॿुधो। राति जो थोरो होशियारी सां सुम्हंदा कयो। बाबा जेके दरिया खान जी चोरी करे सघनि था त हू असांजी बि चोरी करे सघंदा। अदा तुंहिंजी दुआ खपे, असांजी चोरी चङा भला न करे सघंदा। अदा असांखे सम्झाए थो, चवंदा आहिनि त इत्यादि इलाज खां बहितर आहे। अदा हाणे राति जो वारे वारे सां जाॻंदासीं ऐं चौकी ॾींदासीं। जबल तुंहिंजी सलाह सही आहे, जे ईअं कंदासीं त बहितर आहे। हाणे ईअं कंदासीं जीअं चोरनि खे को बि दगो न मिले। जेकॾहिं असांजी चोरी थी सम्झो त वॾी बेइज़ती आहे। होशियारी हुजेव बाबा, होशियारी हुजेव। तव्हां गणती न कयो अदा, मौला कंदो त अहिड़ी का बि नौबत न ईंदी। जेकॾहिं आई बि न, मुंहुं ॾेई वेंदासीं। बहरहाल मुंहिंजी सलाह आहे त असां कुझु अहिड़ो कयूं त जो उन चोरनि खे सोगो कयूं। पोइ उन्हनि खे कानून जे हवाले कंदासीं, पोइ उन्हनि मां जान ई छुटी वेंदी। पर इहा सभिनि खे ख़बर आहे त इहे चोर केरु आहिनि जेके हिन ॻोठ में चोरी कनि था। सभिनि खे ख़बर आहे त मीर वारनि जे मथां वॾेरे जो हथु आहे। रब जी लठी बे आवाज़ हूंदी आहे, नेठि उन जे मथां ज़रूरु वसंदी इंशाअल्लाह। चाचा चोरी थी वई, तव्हां ख़ामोश वेठा आहियो। हैदर पुट ख़ामोश कोन आहियूं। दरिया खान वठ पकड़ में लॻो पियो। हा दा हैदर, दरिया खान कुझु न कुझु कंदो। हू वियल आहे वॾेरनि ॾे। सौट वॾेरा छा कंदा? ही सॼो कमु त वॾेरा था कराइनि पिया। अदा हेॾो सभु कुझु थी वियो, तो मूंखे इतला बि कोन कयो। हैदर मूं सोचियो त कुझु न कुझु थी वेंदो, पर छा अदा? मूं सोचियो त वॾेरा असांजो दाद कंदा, पर हुननि त सफ़ा इनकार करे छॾियो। सोट छा चयो वॾेरनि? कुझु त ॿुधाए। हीअ मां त तोखे ॿुधायां त वॾेरनि छा चयो हूंदो। वॾेरनि चयो हूंदो त असां छा था करे सघूं। चाचा चोरी कराइण वारा पाण आहिनि वॾेरा। अदा मां सभु कुझु सम्झी वियुमि। हाणे चोरी पाण खे ॻोल्हणी आहे ऐं साबित बि करणी आहे। अदा पोइ यान खां चोरी वठणी आहे। काॾे वेंदे सोना साईं? सत्या, मां तुंहिंजे इश्क में चरियो थी वियो। हाणे मुंहिंजो कुझु दाद कर।
आशिका तूं जेको बि चओ न त मां हाज़िर आहियां। तूं मौजी थी वञ ऐं मां इहो ई चाहियां थो। जानी मां तुंहिंजी त आहियां न, मूं ते यकीन कर। अलाए छो मूंखे यकीन ई नथो थिए। जानी तूं मूं ते यकीन करे, मां तुंहिंजी आहियां, तुंहिंजी। सच जाने? हा हा सची जानी। असां सभिनी खे हाणे होशियार थी रहणो आहे। इंस्पेक्टर सफ़ा डिंगो आहे, ॾोहारनि जे लाइ असली ॾमर आहे, ॾमर। अदा परेशान था छो थिया हो? वॾेरो इक़बाल असां सां गॾु आहे। भले असांजे मथां वॾेरनि जो हथु हुजे, पर कानून जा हथ वॾेरनि खां बि ड्रिघा आहिनि। कुझु बि न थींदो अदा, तव्हां हरू भरू बि परेशान न थियो, अलाह ख़ैर कंदो। दरिया ख़ान वॾेरे इक़बाल ख़ान ॾे बि वियो हो ऐं उते सिधा सवा असांजा नाला खयां अथई। भले खणे नाला अदा, पर उन जे चवण सां कुझु बि कोन थींदो। पका सबूत घुर्जनि, पका। असां पोइ ते सबूत को बि नाहे छॾियो अदा। कमु अहिड़ो कंदा आहियूं ऐं जो कंहिंखे बिड़क बि न पवे। जीअं अदा चवंदो तीअं कंदासीं, सभु कम पोइते था रखूं। जे दरिया ख़ान वधीक गड़बड़ कई त पोइ उन जो बि ख़ैर नाहे। सादिक तूं अमीर ऐं मां ग़रीब, पंहिंजो मेल कीअं थींदो? तूं ग़रीब न आहीं नाज़िया, तूं अमीर आहीं, छो जो तो वटि सूंह जो खज़ानो आहे। पोइ बि सादिक मां तुंहिंजे मट न आहियां। तूं जहिड़ी बि आहीं नाज़िया, मूंखे क़बूल आहीं। नाज़िया मुंहिंजी तोसां दिलि थी वई आहे। मां केॾी ख़ुशि नसीब आहियां जो तुंहिंजो प्यार मिलियो आहे। हा नाज़िया, मूंखे बि तुंहिंजो प्यार नसीब थिए, इन खां वधीक मूंखे ॿियो छा घुरिजे। सच सादिक? हा नाज़िया सच। मुंहिंजी हद में ॾियो, इहे वरी कहिड़ा मुख माण्हू समाया आहिनि। साहब असांजे ॻोठ में जेके बि वारदातियूं थियनि थियूं उहे सभु मीर खान ऐं उन जा भाइर था कनि। दरिया ख़ान तूं ठीक थो चवे, उन्हनि ते अॻु बि थाणे ते केस दाख़िल थियल आहे। मतिलब त उहे सभु आधी ॾोहारी आहिनि? जी साहब, इहे सभु कम उन्हनि जा आहिनि। साहब असांजी रिपोर्ट दाख़िल कयो ऐं उन्हनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कयो। ईअं ई थींदो दरिया ख़ान, जेकॾहिं मीर खान वारा ॾोही आहिनि न त इहे बचंदा कोन। छो ॾिसण गुनाह आहे छा? दादर थोरो ख्याल सां ॻाल्हाए त बहितर थी। ख़ैर त आहे छा आहे तव्हां मसलो? वॾी मगी आहे तव्हांखे, अॼु तव्हांजी मगी ख़तमु कंदासीं। असां सां न चाहियो त बहितर अथव, न त नुक़सान में वेंदव। असां सां हरू भरू बि न चाहियो त बहितर अथव। असां को पासो कयो त भलो अथव। अरे तव्हां पंहिंजो पाण खे सम्झो छा था? तव्हांजी इहा मजाल। तूं काफ़ी ॾींहंनि खां वठी मूंसां न मिलियो आहीं। ज़किया ख़बर बि अथी त असांजी चोरी थी वई आहे, उनजो कोई बि दाद फ़रियाद कोन थियो आहे। हैदर, अल्लाह वॾो आहे, उहो दाद कंदो। बेशक अल्लाह ताला जी रहमत मां ना उमेद न आहियूं। हाणे छॾे हिन ॻाल्हियुनि खे प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं कनि।
मुंहिंजा सोना तूं सॼो सारो प्यार आहे ज़किया कहिड़ियूं तोसां प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं कयूं हैदर तू मुझे जान आई, तू मुझे रूह आई, तू मुझे सब कुछ आई। शहबाज जे भाइरनि जी हा मजाल जो असांजे माण्हुनि सां था विढ़नि पिया। हाँ बाबा साईं, इन छोरनि जो सफ़ा दिमाग़ ख़राब थी वियो आहे, पंहिंजो पाण खे अलाए छा था सम्झनि। कमदार असांजे ॻोठ में रही असां सां सीनो था साईं, असांजे माण्हुनि सां था विढ़नि, इन्हनि जी इहा मजाल पुठीअ तऊं खल लाए छॾींदासीं। इन गुस्ताखी जी सज़ा इन शूरनि खे मिलणु घुरिजे अदा, न त इहे सुधरंदा कोन। जो इजाज़त बाबा साईं त गीले खणी अचूं तव्हांजे पेरनि में उछलिया आहिनि। हा बाबा साईं, शाबाश आहे, भाइर वॾी मस्ती करे आहिनि। अदा जे चओ त असां इन्हनि छोरनि खे सिखत ॾियो, ॾेखारियो ॾींहं जा तारा। तालुक खान तकड़ नाहे, अॼु ई शहबाज खे घुरायां थो पियो, उन सां वात टिकाणी कयां, पोइ इन छोरनि खे ॾिसूं था पिया। इहा तव्हांजी ॻाल्हि बराबरि सही आहे बाबा साईं। असुल शहबाज खे घुराए ॿुधायूं था सत सुरियूं। अदा शहबाज बि पाण खे मुड़ुसु माण्हू थो सम्झे, घुराए कयोसि बेइज़ती। ख़बर पवे इन्हनि छोरनि खे त कंहिंजनि माण्हुनि सां उचाए अथऊं। ता कमदार खे चओ शहबाज खे वठी अचे, छॾायूंसि ॾियाड़ी। हा गुलफाम, ईअं ई था कयूं। कमदार तूं वञ शहबाज खे वठी आ। कमदार असां चङनि भलनि जो साह मुठीअ में करे छॾींदा आहियूं, तव्हां जल्दी वञिजो। हाज़िर हाज़िर बाबा कामिल खान, हाज़िर। अचण ॾियो शहबाज खे। अॼु खां बाद में जेकॾहिं मुंहिंजे कंहिं बि ॻोठ जे माण्हू सां विढ़िया हूंदा त मुंहिंजो नालो बि इक़बाल नाहे। छो परेशान थियो ई? अल्लाह कंदो सभु ठीक थी वेंदो। सोट मुंहिंजे अंदर में बाहि थी ॿरे। सोट छा इन बाहि खे मुंहिंजो प्यार थधो नथो करे सघे? जेसि ताईं मुंहिंजी भेण वापसि न थींदी न तेसि ताईं मूं लाइ बानी पाणी हराम आहे। मां मञा थी सोट, पर इन में मुंहिंजो ॾोह त नाहे। न सोट तुंहिंजो ॾोह नाहे, पर मां छा कयां, पर मूंखे सुकून ई नथो अचे। हिकु दफ़ो प्यार सां मूंखे ॾिस त सुकून अची वेंदई, सभु गम ख़तम थी वेंदई। मीर खान, तव्हां जेके बि कम कयो था मूंखे सभु ख़बर आहे, पर तेसि ताईं मां तव्हां में हथु कोन विझंदुसि जेसि ताईं तव्हां ख़िलाफ़ पका सबूत न मिलंदा। साहब तव्हां हरू भरू काढ़जो पिया, माण्हुनि तव्हांखे ग़लति ॿुधायो आहे। माण्हुनि सही ॿुधायो आहे मीर खान, एतिरो साध न थी, साहब खे सभु ख़बरूं मिलनि थियूं। सुठो अथव त ॾोह छॾे ॾियो, न त पछताईंदव। साहब सुठो माण्हू आहे, वरी बि सोचो, न त ॻाल्हि ॻिची बि पवंदव। साहब तव्हां अजायो असां ते गरम पिया थियो, असां मिसकीन ऐं शरीफ़ माण्हू आहियूं। शरीफ़ ऐं मिसकीन उहो त तव्हांजे चेहरनि मूं साफ़ ज़ाहिर थो थिए। साहब तव्हां ऑफिसर आहियो, जेको चओ चई सघो था। साहब सॼे तरह खे ख़बर आहे असां शरीफ़ माण्हू, कंहिंसां बि बेयाजी न कंदा आहियूं असां। तव्हां पाण खे साध था सम्झो, हिकिड़ो दफ़ो वकड़ में अचो, अहिड़ो सिधो कंदो सां ॿीहर वरी ॾोहनि जो नालो ई न खणंदव। साहब भली चओ, असां कानून जो एतिराम कंदा आहियूं, असां कुझु बि न ॻाल्हाईंदासीं। जेकॾहिं तव्हां कानून जो एतिराम कयो हा त इहे सभु बदमाशियूं छॾे ॾियो हा। साहब तव्हां हर हर असांखे ॾोहारी ऐं बदमाश पिया चओ, पहिरियों साबित त कयो। पोइ जेको वणेव सो साहब सां कजो। हाणे असां हलूं था साहब, हाणे असांखे कंहिं कम सां वञिणो आहे। जॾहिं बि तव्हां हुकुम कयो असां हर वक़्तु तव्हांजे हुकुम ते अची बीहंदासीं साईं। तव्हां वञी सघो था, अचो। वालेकुम सलाम। ॾे ख़बर अदा शाहबाज, तुंहिंजे भाइरनि सां होटल ते मीर वारा विढ़िया। हा हैदर, माण्हू विच में अची विया, न त मीर खाने वारनि खे नादर वारा उतो ई पूरो कनि हा। इन्हनि मीर वारनि घणी बदमाशियूं कयूं आहिनि, हाणे इहे बदमाशियूं कोन हलंदा न। हा दरिया खान, ऐं तव्हांजी चोरी उहा बि मीर खाने वारनि कई आहे। पक्का चोर न अदा, मां उन जे ख़िलाफ़ थाणे ते बि धाए आयो आहियां। पोइ सूबेदार साहब कार्रवाई कई? न दा शाहबाज, सूबेदार चयो जांच करे पोइ उन्हनि खे अंदर कंदासीं। जांच छाजी? सऊ सुदो साहब खे चयो आहे न त इहे न सॼा चोर। बिल्कुलु अदा, असां बि इहो ई चयो। अदा सूबेदार साहब ईमानदार माण्हू आहे, चयईं त सबूत हथु करे मां कानूनी कार्रवाई पोइ कंदुसि।
शाबाज़ तोखे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पिया आहियूं तूं हिते बीठो आहीं ख़ैर त आहे कमदार मूंखे छा जे लाइ पोइ ॻोल्ही मूं में वरी कहिड़ो कमु फाथो आहे तुंहिंजो कमु वरी मूं ग़रीब जो तो में कहिड़ो पवंदो तोखे भोतार इक़बाल घुरायो आहे वॾेरे इक़बाल ख़ान घुरायो छो खेर में मूंखे ख़बर हूंदी बि पर मां कोन ॿुधाईंदोसांइ यार पर तूं जवान भलो आहे तोखे ॿुधायां थो मीर खान वारा तव्हां ते दाही थी आया आहिनि दाही पर अगराई करे त हू विड़िया आहिनि मुंहिंजे भाइरनि सां बाबा हाणे इहा ॻाल्हि हली कजांइ उते वॾेरे जे अॻियां अचिजांइ ज़रूर मता ॻाल्हि विसरी वञे शाबाज़ शाबाज़ ईंदे त मसलो हल थींदो बाबा न त मीर खान एॾो ई थी वेंदे शाबाज़ हाणे असां हलायूं था मतां ॻाल्हि विसरी वञे माशाअल्लाह हैदर ॾिसे थो न मीर खान वारनि जूं दादागिरियूं हाणे हिन जूं दादागिरियूं ख़तम थींदियूं अदा खेर त आहे तव्हां परेशान लॻा पिया आहियो हा नादर भाउ कमदार मिलियो चवे पियो त वॾेरे इक़बाल ख़ान तोखे घुरायो आहे छाजे लाइ अदा वॾेरे इक़बाल न्यापो कयो आहे उन्हनि जो कहिड़ो कमु पियो तो में अदा ॿुधायो छो नथा छो घुरायो आहे वॾेरनि जेको तो होटल ते मीर खान वारनि सां झगड़ो कयो थी सघे तो मीर खान वारनि वॾेरे खे दाद ॾिनी हुजे इन लाइ घुरायो हूंदई अदा अदा ॼनि या न ॼनि वॾेरो त पासो उन्हनि जो वठंदो न भले हू वठनि पासो असां हक़ ते आहियूं हू सिधा सां ग़लति आहिनि अदा नादर उहो मां बि सम्झी सघां थो पर बाबा वॾेरे सां मिलणो त पवंदो न ख़बर त पए हू आख़िर चवनि छा था भली अदा वॾेरे सां मिलंदासीं ॾिसूं त वॾेरो कहिड़ो इंसाफ़ थो करे जे वॾेरनि उन्हनि जो पासो वरितो त पोइ उथी हलिया वेंदासीं जेको थियो वॾेरो इक़बाल खान सभिनी जो मालिक न आहे मालिक सिर्फ़ु असांजो अलाह आहे बिल्कुलु मुंहिंजा भाउ बिल्कुलु सभ जो मालिक मुंहिंजो अलाह आहे जेको बेपरवाह अदा हुननि सां मुंहुं ॾेई वेंदासीं तव्हां थोरो खिलो त हा नादर हा मुंहिंजा भाउ खिलांदो कंहिंजे दर ते बीहण सुठो अमल न हूंदो आशिक माण्हू जे दिलि जे हथां मजबूर थिए त पोइ हुनखे छा कजे मजबूर तूं आहे दिलि हथां मां न ऐं सम्झाए छॾ पंहिंजी दिलि खे त मूं वटां कुझु बि हासिलु कोन थींदुसि मन क़बूल करे मुंहिंजे प्यार जे अॻियां मजबूर थी पई ग़रीब ॾींहं जो ख्वाब ॾिसण छॾे ॾे वाक़ई ग़रीब आहियां पर तुंहिंजे प्यार में सुहिणा साईं जॾहिं तोसां गॾु हूंदी आहियां वक़्तु गुज़रण जो पतो ई न आहे पवंदो सच थी चई नाज़िया मूंखे तूं एतिरो चाहींदी आहीं यकीन नथो अचे त आज़माए ॾिसो त नाज़िया मूंखे तो ते यकीन आहे पोइ आज़मायां छो आज़माइबो उन्हनि खे आहे जेके परावा हूंदा आहिनि तूं सच थो चईं सोट तूं त मुंहिंजो पंहिंजो आहीं तूं त मुंहिंजो रतु आहीं मुंहिंजो वारिस आहीं हा नाज़िया तूं त मुंहिंजो पहिरियों ई आख़िरी प्यार आहीं तुंहिंजा भाइर एतिरा मोतबर थी विया आहिनि वतन था माण्हुनि सां विढ़ंदा रेस कंहिंसां मुंहिंजा भाइर विढ़िया एतिरो साधू न थी तोखे ख़बर न आहे तुंहिंजा भाइर कंहिंसां विढ़िया आहिनि तोखे ख़बर न आहे त मीर खान असांजो ख़ासि माण्हू आहे उन जे बावजूद बि तुंहिंजा भाइर मीर खान ऐं भाइरनि सां विढ़िया पोइ बि तुंहिंजा भाइर उन्हनि सां विढ़िया एॾी ॾाढा मुड़सी हा साईं ॾाढा मुड़स सामाया आहिनि वतन था झेड़ा कंदा ईअं न शाबाज़ कमदार हरू भरू रेस खे तूं न मछराए रेस ग़लती मीर खान वारनि जे भाइरनि जी हूंदी मुझे भाइरनि जी न हूंदी घणो ॻाल्हाए वई शहबाज़ पहिरीं दाह आई आहे ॿीहर दाह न अचे तुंहिंजे भाइरनि जी छा सम्झी जेकॾहिं ॿीहर दाह आई न मुंहिंजो नालो बि इक़बाल ख़ान थी
इकबाल शहबाज हींअर तव्हां आई त तव्हां लाइ सुठो न थींदो। सम्झी वए न शहबाज असांजी ॻाल्हि या कोन सम्झई या वरी तोखे सुहिणे नमूने सम्झायूं। अदा कामिल सियाणो आहे शहबाज, समझी वए न शहबाज। हाँ तालिब खान समझी वियो शहबाज, न सम्झियो त पोइ ॿिया तरीक़ा पींदा आहिनि। मां सम्झी भोतर तव्हां सौ सुधो मीर खान वारनि जो पासो था वठो। तू रस्ते में मिली वए अज पांजी बेइज्जती जो तहां खां पलां दुकंदासी। भले लाई हैदर तवा असा सा जेड़ो कंदो, अरे असा सा जेड़ो करण लाइ शींह जी दिल खपे। शींह वारी दिल भी आहे ऐं शींह वारी ताकत भी आहे। तहां जी आ ताकत खत्म करे तहां के हाणे कमजोर कना से ॿीहर कंहिंजे बि अॻियां अचण जी जुरत न कंदव। हा हाणे तहांजी या गुस्ताख ज़बान काकड़े का शिके कढंदासी। अज तान शेरियो जे वार खां को भी ना बचो, ता मुझे हथां किए बचंदो। इहा तांजी खुशफहमी आहे, असां ॿारनि जे बराबर आहियूं, ॿारनि जे। उहा ॿुधाती न ॿ त 12 ऐं तव्हां खे पंहिंजी नानी यादि ॾियाराईंदासीं। अरे ॿ हुजो या 22 हुजो, अज तां जो बूटियूं बूटियूं करे कुत्तन के खाराईंदुसि। संभाल पंहिंजा पेर। अरे खान मारण जे लाइ तैयार थी वन, ओजा ढोलण जानी मौत तुझो अज मुक़दर आ, मुक़दर। अदा बचाओ ता है ना? हां तो बचा, इन्हनि खे छॾणो न आहे। अदा निकलना नहीं करो, पुलिस अची वई है। अदा निकल जी कर। सर वडेरे इकबाल मूंखे धमकी ॾिनी आहे। मूंखे वडेरो इकबाल चोरनि ऐं पाथारीदारनि जो साथारी आहे। शहबाज कानून सबूत खां सवाइ का बि कार्रवाई नथो करे सघे। सर मां मञा थो, पर तव्हां बि त को तहरीक वठो जीअं उन्हनि खे ख़बर पए त ग़रीबनि सां ज़ुल्म कीअं थींदो आहे। शहबाज वडेरो इकबाल ऐं हुनजा ॿाहिरां आम माण्हू न आहिनि, उहे वॾी पहुच रखनि था, इन करे उन्हनि में तकड़ करे त नथा विझी सघो। साहिबु मां तव्हांखे छा चवां, जीअं तव्हांखे वणे तीअं कयो। शहबाज असांजे मथां बि ऑफिसर आहिनि, जेकॾहिं ईअं कंहिंजे बि ख़िलाफ़ कार्रवाई कंदासीं त असां खां बि पुछा थींदी। पर साहिबु कुझु त असांजो दाद कयो। तुंहिंजो दाद ज़रूरु थींदो, साहिबु सभु कुझु सम्झे थो। ठीकु आहे साहिबु। शहबाज तूं कंहिं बि ॻाल्हि खां न घबराए, असांजो तोसां पूरो पूरो साथ आहे। बेहतर आहे साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी। चाचा बची आ, न त हिन ॿारनि जा वञो खटोला खॼंदा, खटोला। पुट हैदर छॾे ॾियोनि, अलाह पुॼंदुनि। असां ग़रीबनि जी हाजत न आहे बाबा। चाचा हुननि घणनि सां कई आहे, पर जेका हुननि सां असां कई आहे ज़िंदगी भर यादि कंदा। सोट धक रहमानी धक शैतानी, जे तव्हांखे लॻी वञे त पोइ तूं दिलि चाहे कर, असांखे कुझु न थींदो। हा दी नाज़िया, उन्हनि में एतिरो दम ई न आहे जो असां ॿिन्ही भाइरनि सां साम्हूं विड़ी सघनि। अॼु बि उन्हनि जा हाव ॾरी पिया हूंदा। हाव पुट हैदर तव्हां जूं सभु ॻाल्हियूं सोनियूं, पर वरी बि बाबा मां चवां थो मुड़ी वञो, जेको मुड़ियो सो जुड़ियो। चाचा पाणी सिर मथां वही हलियो आहे, हाणे हू ॻोठ में रहंदा या असां। सोट बाबा जो चवण छो नथा वठो? बाबा जेको चवे थो सही थो चवे। अदी
चाचा जो हर हुकुम असांजी अखियुनि ते पर ही बदिलो वठणो आहे मीर वारनि खां। बस अदा हैदर जेका तव्हां ॿिन्हिनि भाइरनि जी मर्ज़ी। असां न आसीं असांजे भाइरनि सां होटल ते विड़िया हो। अॼु तव्हांखे सबक सेखारींदुसि। जेकॾहिं तव्हांखे झेड़े जो एतिरो शौक़ु आहे त पोइ घटि कोन कंदासीं। अॼु तव्हां सभई भाइर मरंदो ऐं तव्हांजो आख़िरी ॾींहुं आहे। तूं केरु थींदो आहे असांजो आख़िरी ॾींहुं करण वारो? पंहिंजो ख़ैरु घुरो आशिक़ पंहिंजो। वही त ख़ैरु आहे पर तव्हांजो ख़ैरु न आहे अॼु। सॼी ख़बर पइजी वेंदी आशिक़ केरु मुड़ुस माण्हू आहे। पोइ तव्हांजो सॼो शौक़ु पूरो था कयूं जबल जेको ॾाढो सो गाबो। गाबा न आहियूं शींहं आहियूं ख़ालिद। शींहं खे मारणु ॾाढो ॾुखियो आहे। मां उहो शिकारी आहियां जेको शींहं खे बिलो कंदो आहे। वहीद के गोली लगी वही। छा वहीद के गोली लगी? अदा वहीद के गोली लगी आ पर बचा थस। सुंदर ये तू छा तो चई? वहीद के गोली लगी आ? वहीद किथे आ? अदा डॉक्टर ते खणी आया थस। परेशान तू न थी। हो सुंदर अच्छा। हैदर घणा ॾींहं लाहे करे पोइ त तूं मूंसां मिली। तोखे ख़बर आहे मां तुझे मिलण लाइ केॾो न बेताब हूंदी आहियां। ज़किया मां भी तो खां परे नथो रही सघां। ही मसला हल थियनि पोइ पाण ॿई हिकु थी वेंदासीं। इहे सभु मसला छॾे पाण पंहिंजे प्यार जी हिकु दुनिया ठाहियूं जिते तूं ऐं मां हुजूं ॿियो केर बि न हुजे। बिल्कुलु ज़किया ही प्यार ऐं अमन जी दुनिया ठाहेगी जिते सिर्फ़ ख़ुशियूं ई ख़ुशियूं हुजनि। तूं हुजी ऐं मां हुजां ॿियो केर बि न हुजे। मीर खाना वारनि खे चओ त शाहबाद वारनि खे सबक सेखारनि। हा बाबा साईं मीर खान वारा अहिड़ो सबक सेखारींदनि जो दुनिया ॾिसंदी। कमदार अदा वरे सां बदतमीज़ी करे वियो आहे शाहबाज़। तो पाण ॾिठो इक़बाल खान छा थींदो आहे हाणे ख़बर पवंदसि। बाबा साईं वॾा मोतबर ॻोठ में समाया आहिनि। कंदार मीर खान खे चयो धकड़ो हणे जो थड़े ते मरे। दुश्मनी तो करे सो बि असां सां ख़बर अथसि। असां सां उचाइण वारे जो मतिलबु कारे नांग सां वेर। तव्हां बेफ़िक्र रहो ईअं ई थींदो। हा बाबा साईं सॼी आकड़ ख़तम थी वेंदनि। हा त जीअं कोई ॻोठ वारो असांजे साम्हूं न थिए। सॼी गर्मी हिकु धक सां कढंदासीं। ॿीहर जेकॾहिं मिलियो त बर्फ़ जहिड़ो थधो हूंदो ऐं असांजे ॻोठ पोयां नौकरनि जीअं भॼंदो हुते। हा असांजे राम करम ते हुजे ख़बर पवे त पाण ॾाढनि सां कीअं उचाइबो आहे। हा बाबा साईं ईअं ई थींदो जीअं तव्हां चाहियो था। हा कमदार तूं वञ अॼु ई कम सां लॻी वञ। नाज़िया तो छो तकलीफ़ कई? चाचो कोन हुयो छा? जे मूं मानी आंदी त क़यामत थी पई छा? न न
अहिड़ी ॻाल्हि न आहे नाज़िया। त पोइ छो थो चवीं ईअं? इन लाइ नाज़िया ज़मानो ॾाढो ज़ालिम आहे ऐं मां नथो चाहियां कंहिं वैशी तोते कंहिं ज़ालिम जी नज़र पवे। दरिया खान मां तुंहिंजो न गयां, बुरी नज़र वारनि जूं अखियूं कढी छॾींदसि। हाणे जल्दी मानी खा त मां घर वञा, घर जो कमकार बि रहेला। सुना साईं बीह त सही। लगे तो मालिकन तोखे इखलाक नाहे सिखारियो, तॾहिं त पराई न्याणियुनि सां ईअं थो ॻाल्हाईं। मालिकन इखलाक सिखारियो आहे तॾहिं त सुहिणी करे छॾियो माई। छोकिरी बोतार सां खिली ॻाल्हाए टेकाए छॾींदी। रस्तो छॾ त मां वञा, जे करे मुंहिंजे मर्दनि ॾिठईं त हशर ख़राब थींदई। हूअं कहिड़ो वरी सही आहियां, जॾहिं खां वठी तोखे ॾिठो आहे निंड ई फिटी वई आहे। निंड जी गोरी खाई पोइ सुम्हंदो कर त निंड अची वेंदई। इधर वो आखिर ॾींहुं कॾहिं ईंदो जॾहिं असां ॿई पाण हिकु थी वेंदासीं? ज़किया उहो ॾींहुं तमामु जल्द ईंदो, तूं हा न लाइ। मां मञां थी, पर हाणे मूंखां इंतज़ारु बर्दाश्त नथो थिए। इधर हर वक़्तु हर पर मूंखे तुंहिंजी यादि हूंदी आहे, तोखां सवाइ मुंहिंजी नथी सरे। इधर ज़किया सरे त तोखां सवाइ मुंहिंजी बि नथी, पर छा कयां, मुंहिंजो ही अंदरि सड़ियो पियो आहे। त पोइ छा सॼी उमिरि मूंखे ईअं ई इंतज़ारु करणो पवंदो? इधर न, इहो इंतज़ारु तमामु जल्द ख़तमु थींदो। बसि इधर जेका तुंहिंजी मर्ज़ी। नादर तू वञी आराम कर, मां चालियां थो। ठीकु आहे, पर होशियारी हुजे अदा। अदा तू बेफ़िक्र रह, मां हाणे हलायां थो अदा। सुतर मुंहिंजा भाउ, वही त ख़्याल कर। अचो जल्दी ॾे वञो तव्हां, जल्दी।
मुझा भा सुंदर सुंदर मुझा भा क्यों खोल गया भा आशिक़ मां तुझे प्यार जगह मजबूर थी वियसि ऐं तुझे अॻियां झुकी पई आहियां। इहा मुंहिंजे प्यार जी सचाई आहे ज़किया जो तोखे मञणो पइजी वियो। ॾिस ज़किया मां तुंहिंजे लाइ कुझु बि करे सघां थो जेकॾहिं तूं मूंखे चवंदी ऐं मां तोखे पंहिंजो ई कंधु बि लाहे ॾींदुसि। न आशिक़ ईअं न चओ मरन तुंहिंजा दुश्मन। हाँ ज़किया जेतिरो मां तोसां प्यार कंदो आहियां न शायदि कोई हिन दुनिया में कंहिंसां न कंदो हुजे। तो में त मुंहिंजो साहु आहे ऐं तूं ई मुंहिंजो सभु कुझु आहे ऐं जे तूं चाहीं न त मां आसमान मां तारा लाहे अचां ऐं मां तुंहिंजी झोली में रखां। वाकई आशिक़ तूं मूंखे एतिरो चाहींदो? हाँ ज़किया मां तोखे बिल्कुलु चाहियां थो। सची? सची। अदा शाहबाज असां तुंहिंजे दुख में बराबरि या शरीक आहियूं। अदा मुझे कसम आहे पंहिंजे भाउ जी बात रत छो मां पंहिंजे दुश्मन खे माफ़ न कंदुसि उनखे बि रत जा गोड़ा वारींदुमि। रत छा अदा चोर सुञाता सही जेके तव्हांजे घर में घिरी तव्हांजे भाउ खे मारे आहिनि। अदा हैदर मां राति जो पहिरो ॾेई रहियो हुयुसि थोरी देरि चेल डिघी करण लाइ सुतुसि निंड अची वई ऐं जॾहिं फायर थिया ऐं जाॻियुसि त कहर थी वियो। सुंदर रत में लाल लॻो पियो। अदा वहीद खे चयो त सुंदर खे संभाल असां कातलनि जे पुठियां भॻासीं। पोइ अदा वारनि जे ॿाहिरि वञण खां पोइ तड़प ते मूंखे सुंदर ॿुधायो त मीर खान वारा हुया। हा दा उन्हनि खां सवाइ हिन तरह में चोरी केरु थो करे सघे। चाचा अल्लाह सालमन जी पाड़ पटींदो। हाणे पंहिंजे भाउ जो पलान मीर खान वारनि खां गाए वॼाए वठंदासीं ऐं दुनिया ॾिसंदी त भाउ जो पलान तो करे विया। तॾहिं असांजे हाव जो सूर पलबो ऐं अंदरि खे करार ईंदो। रुगो तॾो खणो पोइ पलान वचण में देरि न कंदासीं। अदा पुलिस में रिपोर्ट कराई अथव? सूबेदार चयो आहे त कार्रवाई कयूं था। अदा हैदर पुलिस कार्रवाई करे या न करे पर असां पंहिंजो पलान पाण कंदासीं। असांखे पुलिस ॻोल्हींदी थी वते। इकबाल खान जे कमदार ॿुधायो आहे। हा दा पोइ छा कयूं? हा दा पोइ कुझु सोचो अथव? हिन जो मतिलबु त हाणे असां घर वञी कोन सघंदासीं। जेसि ताईं इकबाल खान कुझु करे असांखे होशियारीअ सां रहणो पवंदो। मीर खान पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर न त भाइरनि समेत मारिजी वेंदे।
कोशिश कई थई न त मारियो वेंदे। आशिका खे पुलिस थी वठी वञे, मूंखे वॾेरे इक़बाल खे ॿुधाइणो पवंदो। मुतारा साईं, ॾाढी बुरी ख़बर आहे। कहिड़ी बुरी ख़बर आंदी अथई? मुतारा साईं, मीर खाना वारनि जो पुलिस सां मुक़ाबिलो थी वियो, जिन मीर खाना वारो भाउ आशिक़ु गिरफ़्तार थी वियो। छा ही त कमु ग़लति थी वियो? पुलिस त आशिक़ खे मारे छॾींदी। ये त वाकई बुरी ख़बर आंदी अथई। पुलिस त आशिक़ खे मारे छॾींदी। अदा तव्हांजे हुते आशिक़ खे पुलिस मारींदी? अदा इहो कमु त ॾाढो ख़राबु थी वियो। आशिक़ खे कहिड़ी ज़रूरत हुई पुलिस सां मुक़ाबिलो करण जी? अदा सूबेदार खे चई आशिक़ खे छॾण आयो। कामिल खान, सभु कुझु ठीकु थी वेंदो। पुलिस सां मुक़ाबिलो पियो थिए, का मामूली ॻाल्हि नाहे। हा बोदार केस वॾो लॻंदुसि, पर अदा उहे असांजा ख़ासि माण्हू आहिनि, इन लाइ कुझु करणु घुरिजे। अदा असांजा सभु भला बुरा कम इहे ई त कंदा आहिनि। अदा कोशिश कयो, सूबेदार ते ज़ोर रखायो। अदा हुननि ते हथ हुजे, थोरी घणी कोशिश कयो। मुंहिंजा भाइरो, सभु कुझु थींदो। हिन वक़्तु मामिलो ताज़ो आहे। कुझु ॾींहं गुज़रनि ॾियो, पोइ सभु कुझु थींदो। अदा हू ॾिसो दुश्मन जो भाउ। हिनखे न आहे छॾणो, हिननि घणी नाजाइज़ियूं कयूं असां सां। अदा हुनजा अॼु हॾ गुॾ भञणा आहिनि। परियां कान भॼण वारो मां न आहियां। अचो इधर। चङो थियो जो आशिक़ु गिरफ़्तार थी वियो, पर मां तॾहिं ख़ुशि थियुमि जॾहिं इहे सभु भाइर मरंदा। हा अदा, मीरारनि असांजो जानी जुदा कयो आहे, असां बि उन्हनि जो जानी जुदा कंदासीं। वॾो सूर ॾिनो आहे अदा मीरारनि, उन्हनि खे रत या गोड़ा वारींदासीं। त वरी इहे कंहिंसां कोन कनि जीअं हुननि असां सां कई आहे। सभिनी भाइरनि खे मारींदासीं जबल, हिकु बि हुननि जो कोन छॾींदासीं। भली अदा, वॾेरा छो न विच में अचनि, जे आया विच में त वॾेरनि सां बि जहिड़ो आहे। तकलीफ़ त वॾेरनि खे ज़रूरु थींदी, छो त हुननि जा हू खातियूं पुट आहिनि। हाणे आस्ते आस्ते सभु ख़तमु थींदा, न हूंदो बांस ऐं न वॼंदी बांसुरी। हा जबल भाउ, हा सभु भाइर मरंदा, तॾहिं हिन दिलि ते छंडा पवंदा। बिल्कुलु अदा, तव्हां ठीकु पिया चयो। मुंहिंजा भाइर, उहो ॾींहुं हाणे परे नाहे जॾहिं दुश्मन जी छातीअ ते लत रखी नारो हणंदासीं। ॿुधाए, शहबाज़ जे भाउ खे क़त्ल तो कयो आहे न? साहब, मां कॾहिं बि न मञींदुमि त इहो क़त्ल असां कयो आहे, भली तव्हां मूंखे केतिरो बि मारियो। छो पंहिंजी ज़िंदगी जो दुश्मन थियो आहीं? सुठो अथई त ॿुधाए, न त बेमौत मारिजी वेंदे। साहब, मां तव्हांखे चयो न, भले मूंखे मारे छॾियो, पर कॾहिं बि मां न बासींदुसि। तूं त छा, तुंहिंजा वॾा बि बासींदा, चङनि भलनि रड़ियूं करे बासियो आहे। तूं त कानून जे अॻियां कुझु बि नाहीं। सर, मां त चवां थो हिन जो बिलो करे छॾियो। तोखे मुल्क जान जी ख़बर पइजी वेंदी त कीअं ॾोह कबा आहिनि, कीअं क़त्ल कबा आहिनि। ठीकु आहे, तुंहिंजी महिरबानी कयूं था, पाणी ख़बर पइजी वेंदी त ॾोह कीअं कबा आहिनि।
अमीर खान ॾाढ मुड़सी त तुंहिंजा फटिया था कनि पना जिन मुंहिंजे गभरू भाउ खे रतो वाह कयो आहे। तुंहिंजे भाइटनि खे ॾाढी मस्ती आहे, इहा तुंहिंजी मस्ती हाणे ख़तमु कंदासीं। मौत खां नथो डिॼा अमीर खान, मतां सम्झी त मां तोखां डिॼी वियो आहियां। थोड़ा डिॼे न डिॼे पर तुंहिंजो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। हयाती मौत मुंहिंजे मालिक जे हथ में आहे। जेकॾहिं मुंहिंजो मौत तव्हांजे हथां लिखियलु आहे त केर बि बचाए नथो सघे। बाबा जे न आहे त पोइ तव्हां मुंहिंजे वार खे बि नथा लोॾे सघो। घणो तो ॻाल्हाई पना, घणो तो ॻाल्हाई। अदा हिन जो वात बंदि करणो पवंदो हाणे। हैदर ऐं दरिया खान हाणे पिटिजो पंहिंजे चाचे जे लाश जे मथां। दादा तव्हांजे चाचे खे मीरखाना मां मारियो आहे। छा? हा दा मां सच थो चवां। गुरमहमद किथे? तव्हांजी ज़मीन ते। अचो दा। तव्हांखे घणी मगी थी वई आहे। इहा मगी तव्हांजी कढणी पवंदी। हा पुतार हाणे ही पाण खे सही सवा शेर था समझन अची हे सही मुर्स समाया न हाणे हिन गोठ में। कमदार घणो थो ॻाल्हाए, पंहिंजे वात खे लगाम ॾे न तड़े छा कंदे? तव्हां सां अहिड़ी जुठ कंदो जो गोठ जा कुता बि न सुञाणींदा। वॾेरा असां एतिरा बेस्ता न आहियूं जेको तूं सम्झे थो। अरे हूअं वरी कहिड़ा तव्हां सही कंदा रहियो। कमदार हाणे तोखे ॿुधाइणो पवंदो त कंधार छा थींदी आहे। ॾेखार पंहिंजी कंधार पे। असां त केतिरो मोतबर आहियूं। वॾेरा असांजे सब्र जो नाजाइज़ फ़ाइदो न वठ। अड़े छा कंदे? चाचे जो पला तो वठंदासीं, मीर वारनि जो पूरो नस्ल तबाह कंदासीं। हा हैदर हुननि असांजो चाचो मारियो आहे। जहिड़नि जा नतीजा इहे हूंदा आहिनि। तव्हां हुननि जे भाउ खे रुतवा कयो ऐं हुननि फलाद में बाबा खे मारियो। इहो सिलसिलो ईअं ई रहंदो। शादी नाज़िया असां बस करे वियो न, हरगिज़ न। चाचे जो पला तो कंदासीं। हैदर मीर वारनि खे छॾणो न आहे। बिल्कुलु अदा हुननि जे भाउ खे थाणे में मारींदासीं। रहम कयो कुछ पाण ते भी ऐं मूंते भी। थोरो मुंहिंजे लाइ बि सोचो। तव्हां खां पोइ केरु आहे मुंहिंजो? अला सभु कंहिंजो आहे नाज़िया। अदी असांखे कुझु बि न थींदो, तूं दिलि जाए कर। भगन तालो खोलियोसि। मिस्टर भगन इनके आजाद कयो ऐं निकिरी आ ॿाहिरि। साहब तव्हांजी वॾी महिरबानी। हलो हाणे हल। साहब हिन ॾोहारी खे छॾे ॾिनव?
मिस्टर फिरल मथां खां ज़ोर हो तॾहिं हिनखे छॾे ॾिनोसीं असां छा कयूं नौकरी बि त बचाइणी आहे न सर बिल्कुलु असां सम्झी सघूं था मीर खान ही तुंहिंजो भाउ आशिक़ हो मूं पंहिंजो वाइदो पूरो कयो हाणे शहबाज़ ऐं दरिया खान वारनि खे नाहे छॾिणो ऐसा ईअं ई करिणो हुननि जा झुगा छण करणा हा मीर खान हुननि असांजो भाउ मारियो आहे हाणे हुननि जो मारींदासीं पोइ हुननि खे ख़बर पवंदी त परावा माण्हू कीअं मारबा आहिनि हुननि जवान भाउ मारियो असांजो जवान भाउ असां ॿिन्ही धुरियुनि जो खानदान तबाह कंदासीं हा दा पलांदो वठंदासीं पंहिंजे भाउ गुलफाम जो नाहे छॾिणो दुश्मननि खे हा पुतार साईं गुलफाम खे बेदर्दीअ सां मारियो अथऊं बाबा जा ज़ालिमनि शाबादारा बाबा साईं वारो के त हुननि जा मुड़स लेटायूं गमदारा असां उन्हनि खां वधीक ज़ालिम आहियूं हा रेस उनखे करे ॾेखारींदासीं उन्हनि खे अहिड़ा ज़ख़्म ॾींदासीं उन्हनि जो फट नासूर थी वेंदो हाणे उन्हनि खे ख़बर पवंदी मीर खान जे ताक़त जी जॾहिं उन्हनि जो बचो बचो कोंदुसि मां थाणे में बंदि हुयुसि हाणे उन्हनि खां हिक हिक ज़ख़्म जो हिसाब वठंदुसि आशिक़ा सभु पलांद वठंदासीं दुश्मननि खां वॾेरा मुंहिंजे भाउ जे कातिल आशिक़ खे छॾाए विया भली छॾिया आहिनि पर असां खां कोन बचंदा मारींदासीं न सभिनी खे हिक खे बि न छॾींदासीं हाणे देरि करणु न घुरिजे अदा हा दा भाउ सुंदर पलांत करिणो आहे अदा वॾेरा ऐं मीर खाना अची रहिया आहिनि हली अचनि असांखे पाल हुननि जो इंतज़ारु हुयो हाणे हू रहंदा आया असां अचण जे हिननि खे अचण जे रत जे पुरे अचो न को हिसाब वठंदुमि तव्हां एॾो अचो असां हिन तां छॾनि हलो जल्दी जल्दी शाबाज़ा मसे वारे में आयो आय गैरत जवान जा पुत्र देर संभाल रे दरे अज ता जायता लाश वेंदाड़े कहां जो यो ख्वाब रह जेंदो दरिया खान शाबाज़ हैदर अज तहां जो मौत मुक़द्दर है मुक़द्दर अज ता आशिक़ जी गोली का नथा बची सगो मुझा ढोलण जानी शहबाज़ ता घणी मस्ती कई आ ता नाजायज़ी करे असांजो भाउ मारियो आ
मारे पंहिंजे भाउ जो पलांद पूरो कंदुमि। पलांद! मां नाले जो शरीफ़ आहियां, बाक़ी आहियां न। दरिया खान ही जेको भी तव्हां कयो आहे ग़लति कयो आहे। तव्हां सां इंसाफ़ थींदो मूंखे सभु ख़बर आहे। हैदर भाउ परेशान न थी जाए, अलाह कदो कुछ भी न थींदो, सुबेदार ते मूंखे यकीन आहे। ठीक आहे अदा, अलाह सुणाई कंदो। इहा माल बि मुड़सन ते ईंदी आहे। हैदर भाउ घर जी पारत हुजे। नादर तव्हां परेशान न थीजो, ठीकु आहे न? हलो सूबेदार साहब, ठीकु आहे? साहब तव्हां ईमानदार आहियो, हिकु सचा ऑफिसर आहियो, ऐं यकीन कयो त असां तव्हांजे चवण ते गिरफ़्तारी ॾियूं था। पर हेॾे ॾिसो, असां सां इंसाफ़ ज़रूरु कजो। हिन ज़ालिमनि वॾेरनि असांखे हिन मंज़िल ते पहुचायो आहे, न त असीं हिकु ग़रीब मिसकीन हिकिड़ा हारी आहियूं। असां छा ॼाणियूं उन्हनि हथियारनि में, छा ॼाणियूं असां हिननि झेड़नि झटनि में। हीअ सिंधु धरती अॻे झेड़नि जे वरी चढ़ियल आहे। साहब असां नथा चाहियूं त वधीक खून ख़राबु थिए। हलो तव्हां। ठीकु आहे शहबाज़। ठीकु आहे साहब, हलो अचो हलो।